आउं चाहींदुसि त साईं प्रोफेसर हमादुल्ला साहब जूं सुहिणियूं ऐं ख़ूबसूरत ॻाल्हियूं तव्हां ताईं ज़रूरु पुॼायूं ऐं अॼोके हिन साइंसी सब्जेक्ट सां वास्तो रखंदड़ ही रोबोट जे हवाले सां जेका तव्हां निशस्त ॾिठी आहे उन हवाले सां ऐं ॿार अॼु जे दौर में इल्म जे दुनिया में कहिड़ियूं विखूं खणनि, कहिड़ियूं कोशिशूं वठनि जंहिंमें अॻ खां अॻु भरा थियनि, इहे पंहिंजूं नेक सलाहूं तव्हां ताईं पुॼाइनि। तव्हांजे भरपूर आजिया में इस्तक़बाल में प्रोफेसर हमादुल्ला भुट्टो साहब। नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाह। शाह साहब फरमायो आहे, साईं म सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। काबिल सब सद एहतराम जनाब अब्दुल्ला कोहिस्तानी साहब, इज़्ज़त माब जनाब अब्दुल हमीद भुट्टो साहब, जनाब डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफत साहब वाइस चांसलर, जनाब मुर्तज़ा सोलंगी साहब ऐं मोहतरम जनाब इरशाद अली भुट्टो साहब, मोहतरम जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब स्टेज ते वेठल, आरिफ अली भुट्टो साहब, फ़रहान भुट्टो साहब, मीर मुर्तज़ा भुट्टो साहब ऐं हिन पिंडाल में हिन हाल में वेठल महिमानान गिरामी, असातिज़ा, प्रोफेसर हज़रात, शागिर्द शागिर्दियाणियूं, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां महसूस कयां थो त निशिस्तूं काफ़ी डिघियूं थी चुकियूं आहिनि, जो उहो तवजह ऐं उहो न रहियो आहे चार्मिंग। मां चाहींदुसि थोरो तवजो अव्हां जो रहे, सिर्फ़ु 5 मिंट वठंदुसि। साईं जे हुकुम मुताबिक़ असां लाड़काणे खां आया आहियूं ऐं हीअ साईं जन टॉपिक ॾिनो हो। टॉपिक तमामु वसी आहे, जंहिं ते ॻाल्हाइण जे लाइ बाक़ाइदे वॾा ज़हन खपनि। बहरहाल पोइ बि मां इहो अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजा साईं किन इदारनि में ईअं बि आहे, अव्हांखे इबरत लॻंदी त ॿारड़े खे हिकिड़ो पूरो साल उस्तादनि ऐं स्कूलनि ऐं इंस्टीट्यूट्स जे हवाले कयो वेंदो आहे, उहो पूरो साल पढ़ाईंदा न आहिनि। अजीब ॻाल्हि आहे, पढ़ाइणु कोन्हे, ॿारड़ो ईंदो स्कूल में, कमरे में, क्लास में, नंढड़े ॿारड़े खे उतां खां चेक कयो थो वञे त हिन ॿार जी साइकोलॉजी काॾे वञे थी, हिन ॿार जो अंदरि जो इंसानु काॾे वञी रहियो आहे। त पोइ उन्हनि कमरनि ऐं स्कूलनि ऐं रूम्स में किथे गुल पिया हूंदा, किथे इंजेक्शन पई हूंदी, किथे कपिड़ा ऐं कैंची पई हूंदी, किथे साईं हथोड़ा ऐं कोका पिया हूंदा। उहे ॿारड़ा जीअं ईंदा अंदरि रूम्स में, उहो पंहिंजे फितरत आहर ॾिसो, को दर्जी आहे, को लोहर आहे, को प्रोफेसर आहे, को उस्ताद आहे, को ड्राइवर आहे। हीअं रोड ते बीहंदासीं, हज़ारे धंधा नज़र ईंदा, हज़ारे माण्हुनि जा जेके आहिनि से फंक्शन्स नज़र ईंदा। त हू जीअं ॿारु ईंदो रूम में पहिरें ॾींहं खां वठी हिकिड़े गुल में हथ विधा, उहो गुल बीठो पोखींदो, उहो ॿूटा बि पोखींदो, को वरी कैंचीअ सां कपिड़ा बीठो कटींदो, कोई इंजेक्शन खणी उनखे पियो भरींदो ऐं कोई हथोड़ा खणी उन कोके खे पियो हणंदो। तव्हां त नंढड़े ॿार जे पहिरें ॾींहं खां हुनजी कहिड़ी हरकत शुरू थी थिए, हुनजी उहे उस्ताद ACR लिखंदा आहिनि। जीअं असांजी ACR असांजे हरकतुनि खे ॾिसी, असांजे ख़िदमतुनि खे ॾिसी असांजा ऑफिसर्स लिखंदा आहिनि, उन ते प्रमोशन थींदा आहिनि। ईअं ई नंढड़ो ॿारड़ो पहिरें ई दाख़िल थियो, हुनजो ज़हन काॾे हलियो पियो वञे, आख़िर हू इंजेक्शन खणे पियो या कपिड़ा कटे पियो या हथोड़े में हथु विधई या बाग़बानी में हुनखे मज़ो अचे पियो, गुल खणी पोखे पियो। इतां नंढड़े ॿारड़े जी ACR ऐं हुनजी साइकोलॉजी, हुनजे ज़हनी जेको आहे सो अप्रोच ते वेंदा। उहे ई उस्ताद हुनखे पूरो साल चेक करे प्रैक्टिकल तरह सां लिखी ॾींदा त हीउ ॿारु जेको आहे डॉक्टर थींदो, हिनखे डॉक्टरी इंस्टीट्यूट में दाख़िल कयो वञे, हीउ ॿारु जेको आहे इंजीनियर थींदो, हिनखे टेक्निकल एजुकेशन्स में दाख़िल कयो वञे, हीउ ॿारु जेको आहे दर्जी थींदो, उनखे दर्ज़ को सेखारियो वञे, हीउ ॿारु हीउ थींदो हू थींदो। पोइ वाक़ई उहे ॿार उते वञी पंहिंजे फ़न
पंहिंजे ज़हनी हमाहंगी जे करे एतिरो त अॻिते था वधनि जो उहे पंहिंजी टेक्नोलॉजी में पंहिंजे फ़नून में उहे बादशाह थी वञनि था ऐं हुननि खे मौक़ो मिले थो। अल्लाह तबारक व ताला क़ुरान करीम में फ़रमायो आहे अफ़ला यतफ़क्करून, हिननि ते फ़िकिर छो नथा कयो? जेकॾहिं लोह ते फ़िकिर कयोसीं त उॾारियोसीं, जेकॾहिं काठ ते फ़िकिर कयोसीं त बिल्डिंगूं ऐं फर्नीचर खड़ा कयासीं, मिटीअ ते फ़िकिर कयोसीं त सवे माड़ी बिल्डिंगूं ठाहियूंसीं। अहिड़े नमूने सां जंहिं बि शइ ते तव्हां फ़िकिर कंदव उन मां कुझु न कुझु ठही सघे थो। उन खां वधीक मशीनरी, उन खां वधीक क़ाबिले फ़ख़्र, जेका सभ खां ज़्यादा महिनत जी लाइक़ु आहे, महिनत करण जे लाइक़ु आहे, उहा इंसान जी मशीनरी आहे। जेकॾहिं इंसान ते फ़िकिर कबो हीउ मलाइकनि खां बि मथे निकिरी वेंदो। बाक़ी मख़लूक़ात त हिन जे ख़िदमत में आहे जेका नज़र अची रही आहे। अल्लाह ताला दुनिया में सामान बि ॾिना ऐं पोइ अक़ल बि ॾिनो। सामान ऐं अक़ल ॾेई करे पोइ फरमाई अफ़ला यतफ़क्करून, अफ़ला युमिनून, अफ़ला यशकुरून, अफ़ला यतदब्बरून, अफ़ला यालमून। हिन ते शुकुर छो नथा कयो? इन ते तदब्बुर छो नथा कयो? इन ते सोच ऐं वीचार छो नथा कयो? इन ते पंहिंजे इल्म खे वधायो छो नथा? जॾहिं वधायूं था वाक़ई इंसानी हैसियत सां त पोइ ॾिसो इहे सभई असांजे अंडर में उन्हनि खां कमु वठूं था। पर हीअ बि यकीन ॼाणियो हीअ आख़िरी उम्मत आहे। अल्लाह तबारक व ताला सामान ऐं अक़ल बि ज़्यादा ॾेई छॾियो आहे। अॻियनि बादशाहनि खे अॼोके आम माण्हू वारी सहूलियत मुहैया न हुई। अॼोके आम माण्हू खे जेके घर में फिर्ज, अॻियनि बादशाहनि खे फिर्जूं किथे हुयूं? अॻियनि बादशाहनि खे जहाज़ किथे हुया? उहे वीचारा घोड़नि ऐं उठनि ते चढ़ी सफ़र तय कंदा हुआ। लिहाज़ा दुनिया जेका तरक़ी करे रही आहे, टेक्नोलॉजी उरूज ते पहुची रही आहे, उहो तव्हां इन जो गौर कयो त किथां शुरू थी आहे। उहा टेक्नोलॉजी, इहो उरूज क़ुरान करीम खां शुरू थियो आहे। इन्हनि ॿाहिरीं दुनिया जे सियासतदाननि ॾिठो त क़ुरान करीम में हीउ पेरा ज़बरदस्त आहे। हुननि तहक़ीक़ात कई त क़ुरान सच थो चवे। हिकिड़े दफ़े हुननि पंहिंजो जेको आहे सो ॾिनो त धरती गोल फिरे थी, सिज हले थो, चंड पोइ ते हले थो। पर हलंदे हलंदे उन्हनि जे तहक़ीक़ात में क़ुरान करीम हिकिड़ी सिट में ॿुधाए छॾियो आहे त इहे पंहिंजे मुस्तक़र न हलंदा रहनि था। हाणे हू गौर फ़िकिर करे साइंस ते इजादात करे इन्हनि ते रिसर्च करे पहुता आहिनि त वाक़ई सिज बि हली रहियो आहे, चंड बि हली रहियो आहे, धरती बि हली रही आहे। धरती पंहिंजे मुस्तक़र न फिरी बि रही आहे। भाई क़ुरान करीम 1400 साल अॻु में हीउ सभु कुझु सच खणी आयो हो। अॼु उन क़ुरान करीम ते हली करे हू पंहिंजे उरूज ते पहुची चुका आहिनि। जॾहिं त इहो क़ुरान करीम तोहफ़ो मुस्लमाननि खे मिलियो हो, जंहिं कलमो पढ़ियो आहे, पहिरियों हक़ु उनजो आहे त क़ुरान करीम जे तालीमात ते हली इंसान आला दर्जे जो जेको आहे सो मक़ाम हासिल करे सघे थो। हीअ मख़लूक़ात हिन धरतीअ जी मख़लूक़ात न आहे, हीअ मख़लूक़ात जन्नत जी मख़लूक़ात आहे। इन जो नंढिड़ो मिसाल ॾियांव, कंहिंखे बि वॾो घरु ॾियो, आला क्वालिटी जो घरु ॾियो, उन में वञी चवंदो यार हिन में हीअ ग़लती आहे, हिन में हीअ ग़लती आहे। लिहाज़ा उनखे जन्नत वारे घर जी ॻोल्हा आहे। तव्हां सुहिणे खां सुहिणो आवाज़ु ॿुधो, सुठो आवाज़ु ॿुधो, भले ॻाईंदड़ जो ॿुधो, पर तव्हांखे अञा कंहिं ॿिए जी पचार हूंदी, अञा कंहिं ॿिए जी जेका आहे सा आवाज़ जो इंतज़ारु हूंदो। उहो आवाज़ु अलाह जो आवाज़ु हुयो जेको अलस्तु बिरब्बिकुम जे नाले सां ॿुधो हुयोसीं। हीअ कन उन आवाज़ खे वाझाए रहिया आहिनि। हिननि अखियुनि अलाह जे हुस्न खे ॾिठो हुयो जो दुनिया जो तव्हां वॾे में वॾो हुस्न ॾिसो, तव्हां जूं अखियूं नथियूं समाइजी सघनि, नथियूं मापाए सघनि। उन हुस्न जी ॻोल्हा आहे, उन जन्नत जी ॻोल्हा आहे, उन आवाज़ जी ॻोल्हा आहे। लिहाज़ा अल्लाह ताला दुनिया में थोरे वक़्त जे लाइ मोकिलियो आहे ऐं इहो बि चयो आहे तव्हां भली उम्मत आहियो, माण्हुनि ॾे मोकिलिया विया आहियो, भलाई जा कम ॿुधायो, नेकी कयो, सुठा कम कयो। लिहाज़ा जिन क़ौमुनि सही नमूने सां क़ुरान करीम खे पढ़ी उन ते अमल कयो आहे, अॼु उहे उरूज ते आया आहिनि। मां सिर्फ़ु हिकिड़ो मिसाल ॾियां थो, जापान तबाह थी चुको हुयो, बर्बादु थी चुको हुयो, जेके हुन ते बम वसाया हुआ, जिन जो अॼु ताईं असरु आहे। पर हुननि ॾिठो असां कहिड़े नमूने सां तरक़ी कंदासीं, उन्हनि साइंस ऐं टेक्नोलॉजी खे अॻिते आंदो। उन्हनि पंहिंजे नंढड़नि खे जापान जे स्कूलनि में
ॿारु सुबुह जो अचे थो, शाम जो वापसि थिए थो, उनखे खाधो बि मिले थो, उहो अंडर न्यूट्रिशन न रहे, उनजी खुराक बि मिले थी। ॾिसो जापान अहिड़ी पंहिंजी औलाद ते महिनत कई, बचड़नि ते महिनत कई, स्टूडेंट्स ते महिनत कई, अहिड़ा त भला निकिता जो जापान जो मिसाल आहे 0% क्राइम, कोई क्राइम न आहे, जेका लाइन कढंदव उन ते हलंदा। हुननि असांजे हिन औलाद जे लाइ हुननि असांजे औलाद जे लाइ अहिड़ो न सोचियो हो सिर्फ़ु पंहिंजी औलाद जे लाइ, पर तव्हां हीअं ॾिसो उन्हनि जी टेक्नोलॉजी ते सिर्फ़ु लिखियलु हुजे मेड इन जापान, पोइ पुछिबो ई न आहे, नाम ई काफ़ी आहे। तंहिंजे करे भाई हीअ जेका भली उम्मत आहे, अलाह ताला फरमाए थो कुन तुम ख़ैर उम्मतिन, तव्हां भले में भली उम्मत आहियो। जापान जी उम्मत खे इहो न चयो वियो आहे, अमेरिकन जी क़ौम खे न चयो वियो आहे, चाइना जी क़ौम खे न चयो वियो आहे, इहो उन्हनि खे चयो वियो आहे जिन कलमो पढ़ियो आहे। कुन तुम ख़ैर उम्मतिन उख़रिजत लिन्नास तामुरुन बिल मारूफ़ व तनहौना अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाह, भला कम कयो था, भलाई ॾांहुं सॼो था, ग़लति कमनि खां पासो कयो था। त भाई असां जेकॾहिं तरक़ी करे सघूं था त उन्हनि नंढड़नि बचड़नि खां शुरूआति कयूं। उन्हनि खे ॾिसो असांजा वालिदैन ज़ोरी पकिड़े वेंदा आहिनि, बाबा मौली साहिबु हिनखे हाफ़िज़ कजो, साईं हे त डॉक्टर थींदो, हिनखे ज़ोरी डॉक्टर पढ़ाइणो आहे। मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾेई पंहिंजी जाइ वठंदुसि। मीरो ख़ान असां लाड़काणे में आहे, तालको मीरो ख़ान, उनजो हिकिड़ो शागिर्द पंहिंजे पीउ मां ऐं दोस्तनि जे चवण ते वॾो डॉक्टर थी वियो, चांडका में पढ़ियो, MBBS थी वई, पर हुनजो अंदरि जो इंसानु हुन सां मैच न पियो करे। दोस्तनि जे चवण ते डॉक्टर थी वियो, पीउ माउ जे चवण ते डॉक्टर थी वियो, MBBS डॉक्टर, ज़बरदस्त होशियारु, पर जॾहिं फील्ड में मोटी आयो, पंहिंजो मीरो ख़ान में आयो, उते चई मां वरी माण्हुनि खे वेठो सुयूं हणां, मूंखे इहो कमु कोन पुॼंदो। अॼु बि उहो MBBS डॉक्टर कुहाड़ी ऐं रंबी ऐं कोडर खणी पंहिंजी ज़मीन ते कमु करे थो, डॉक्टरी नथो करे। इहो मिसाल आहे, इन करे जो असां ॿिए जे चवण ते ठीकु आहे, अभ्यमा जे चवण ते, पर मुंहिंजे अंदरि जो इंसानु काॾे वञे थो, उहो केरु चेक कंदो? उहे उस्ताद चेक कंदा, उहे प्रोफेसर्स चेक कंदा, हीउ जेको टैलेंटेड आहे। ॾिसो भाई असांखे अफ़सोस सां चवणो थो पए, असांजो न्यूक्लियर पावर ऐं असांजा अहिड़ा वॾा प्लांट्स उहे ॿाहिरी दुनिया जे बैन जे करे बंदि पिया आहिनि। असां वटि वॾा वॾा ज़हन आहिनि, हिते हर क़िस्म जी जेका टेक्नोलॉजी उरूज ते चढ़ी सघे थी, पर सम्झल सोचियल साज़िशुनि तहत हिन मुस्लमान खे पोइते रखियो वियो आहे, हिन मुस्लमान खे लड़ायो वियो आहे, हिननि खे तक़रीबकारी में आंदो वियो आहे, हिननि खे जेको फ़र्क़े वारियत में आंदो वियो आहे। हे फ़र्क़े वारियत में मुलविस रहनि, तव्हां त असां हिननि ते हुकूमतूं कंदा रहूं। उन्हनि अनासरनि खे ॻोल्हणो आहे, सम्झणो आहे, पंहिंजी क़ौम खे सिधे ट्रैक ते चाढ़णो आहे। तव्हां ॿाहिरि मुल्कनि जूं भाई ॾिसो, असांजा उहे सिलेबस ऐं असांजा उहे जेके कोर्स पढ़ायूं था, हिन वक़्तु बि कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी में मां लाड़काणे में मां दावा सां ॿुधायां थो, जेका रेलवे इंजन पढ़ायूं था उहा कोयले वारी इंजन पढ़ायूं था, अॼु खां 200 साल पोइते वञी पढ़ायूं था। छा असां पंहिंजे करिकुलम खे चेंज न करे सघिया आहियूं? पंहिंजे सब्जेक्ट्स खे इम्प्रूव न करे सघिया आहियूं? जेकॾहिं असांजी इहा हालत रही त अॻिते हली ही नौनिहाल ऐं नंढा नसल असां ते लान तान कंदा त हिननि छा कयो हो। पर अॼु बि सुधरण जो मौक़ो आहे। जेके बि इन्हनि पोस्टुनि ते वेठा आहिनि ऐं ॿाहिरी दुनिया जे बैन खे हटाए हिननि खे टेक्नोलॉजीज़, हिननि खे सामान, हिननि खे पैसो मुहैया कयो वञे। तव्हां त ॾिसो, तव्हां इच्छा था हिकिड़े नंढड़े सेवण जे इदारे जे शागिर्दनि हिकिड़ी नंढड़ी टेक्नोलॉजी ठाहे सघी आहे, त पोइ असां वटि जेके वॾा वॾा ज़हन आहिनि उहे सभु कुझु करे सघनि था। अच्छा, इहो ज़हन जंहिंजे अंदरि में कलमो आहे, जंहिंजे अंदरि में क़ुर जी अहमियत आहे, इहो अलाए किथे पहुची सघे थो। साईं मुंहिंजा जापान जो मिसाल मां ॾींदे ईअं बि चवंदुसि, उन्हनि जे कमरनि ऐं रूम्स बिल्डिंग्स खे सोलर जा दर लॻल आहिनि, 2 in 1 सोलर जो कमु बि हले ऐं साईं खे चयो टेक्नोलॉजी उन्हनि जी बि ॾिसण में अचे, उन्हनि खे जेको तवानाई मिले, बिजली मिले। असांजा सोलर सिस्टम अलाए कॾहिं उहे इम्प्रूव थींदा, असांजा टेक्नोक्रेट अलाए कॾहिं अॻिते ईंदा। मां नंढड़नि ॿारनि ते अची इहो ज़रूरु चवंदुसि त हीउ नौनिहाल इन्हनि जा सब्जेक्ट ॾिसो। असांजा उस्ताद वीचारा माफ़ीअ सां क्लास में पढ़ाई थी या न थी, ट्यूशन ते ठीकु ठाक पढ़ाई थींदी। असांजा डॉक्टर अस्पतालूं वैरान लॻी पियूं आहिनि, उन्हनि जा सेंटर आबाद लॻा पिया आहिनि।
इहे सभु हिन मुआशिरे जा कैंसर आहिनि, इहे ख़तमु करणा पवंदा, तॾहिं असांजी तरक़ी थींदी। ऐं अपॉइंटमेंट में बि माइटी न ॾिठी वञे, अपॉइंटमेंट में सौटु आहे, चाचो आहे, सालो आहे, भेणियो आहे, इते अपॉइंटमेंट थींदी। ग़लति आहे, तव्हां इन्हनि खे ठोकराए उछलियो ऐं मेरिट सिस्टम ते आणियो, उन में अव्हांजो बचो अचे थो असांजे अखियुनि ते, असांजो बचो अचे थो अव्हांजे अखियुनि ते, ग़रीब जो ॿारु अचे थो उन्हनि खे पोइ हिते न धिकियो वञे। ईअं थींदो, सुठा टेक्नोक्रेट न निकिरंदा, सुठा साइंसदान न निकिरंदा, सुठा सियासतदान न निकिरंदा। जेकॾहिं असां पंहिंजे इदारनि खे सुधारियोसीं त यकीनन असां सुधरी सघंदा। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वस्सलामुन अलल मुरसलीन।